में सिंधी माण्हुनि जो वेसा टुटोए जंहिंजी ज़िम्मेवारी 2 नंबर क़ौम परस्त सियासतदाननि। मौजूदा जेके सिंध में जेके हालतूं आहिनि साईं, उन्हनि जा ज़िम्मेवार सियासतदान केतिरो आहे ऐं अवाम केतिरी आहे? ॾिसो, ज़िम्मेवारी सियासतदाननि ते वधीक थी अचे। सियासतदाननि, आउं जॾहिं सियासतदान चवां थो त मुंहिंजो मक़सदु रिवोल्यूशनरी सियासत जी ॻाल्हि कंदड़ माण्हू आहिनि। छो त इक़्तिदारी सियासत जेका आहे उहा उनजी का पार्टी न थींदी आहे। इक़्तिदारी सियासत जो को बि झंडो न थींदो आहे। इक़्तिदारी सियासत जो को बि नारो न थींदो आहे। इक़्तिदारी सियासत फ़क़ति इक़्तिदारी सियासत हूंदी आहे। फ़र्ज़ु करियो, पाण वेठा आहियूं उमरकोट में। उमरकोट ज़िले जूं के ज़माने में 27 यूसीज़ हुयूं। मुशरफ मुल्क जो मालिक हो ऐं ॿिया हिते हाणे जेके GDA में चओ न, GDA थी खटे पोइ GDA साईं मोड़ ॿधाईंदी सिंध खे, उहा GDA हुई ऐं सिंध खे ॻतरो ॻतरो करे केक वांगुरु कटे दहशतगर्दनि खे ॾेई छॾियूं ज़िला ठाहे। बाबा अलायार जो टंडो ज़िलो ठही वियो, महमद खान टंडो, ई भट शाह मटियारियूं, अलाए छा छा करे छॾियूं, सॼो उन्हनि खे ख़ुशि करणु उहो कयूं। ऐं जेका 2001 जी बल्दियाती इलेक्शन थी, उनमें 27 जूं 27 यूसीज़ मुशरफ जो इहो GD वारा खटे विया। हिकिड़ी 26 खटियूं, हिकिड़ी अता मोहम्मद पली जी यूसी, उहो उते असांजो दोस्त असगर पली बीठो पीपल्स पार्टी जे टिकट सां, अवाम दोस्त हो तॾहिं इताद, उहो खटे वियो। 26 सीटूं 2001 में ऐं 2005 में खटे वियो हू पंहिंजो जनरल मुशरफ जो धुड़ो, उहो GDA, उहो खटे वियो। सही। तॾहिं GDA न, हुनजा नाला ॿिया मटाईंदा आहिनि, कॾहिं GDA, कॾहिं माण्हू साॻिया आहिनि, हा, आथर चेंज कंदा आहिनि। सो उहे खटे विया। हाणे थियो छा जो मुशरफ वियो 8 में, वरी हाणे बल्दियाती चूंडूं थियूं मुशरफ जे वञण खां पोइ, उहे सभु जूं सभु वरी यूसीज़ बि वधियूं, चेयरमैन थिया, नाज़िम विया, चेयरमैन आया, उहे सभु जा सभु लॻभॻि साॻिया माण्हू। सही। जेके मुशरफ जे दौर में हुआ नाज़िम, उहे साॻे जा साॻिया माण्हू मुंहिंजा दोस्त आहिनि, दिलबर जानी आहिनि, उहे थिया चेयरमैन। अलाह साईं तौफ़ीक़ ॾिए थो न माण्हू खे, राति विच में उन्हनि खे तौफ़ीक़ ॾिनई, उहे थिया पीपला। उहे सभु जा सभु हींअर बि चेयरमैन लॻा वेठा आहिनि, मुंहिंजा यार आहिनि सभई, क़ाबिल एतिराम, सभु चेयरमैन आहिनि, माण्हू उहे साॻिया आहिनि। सही। हाणे वरी को ॿियो ईंदो, अलाह करे पीपी जो सिज न लहे, ताबत जारी रहे, पर लॻे अफ़ाननि मां इहो थो लॻे त गाॾो घणो कोन हलंदो। पोइ जेको ईंदो संगत उन सां गॾु हूंदी। इक़्तिदारी सियासत जो कमु ई आहे इक़्तिदार में रहण जे लाइ हथोराड़ियूं हणनि। पली साहिबु चवंदो त हिननि खे कुर्सी तां लाहे छॾियो, पोइ उछिंगारूं ॾींदा, रोंदा, वरी ढिढकंदा, वरी चवंदा कुर्सी ॾियो, बसि ॿियो असांखे कुझु कोन थो खपे, साॻे पघार ते कमु था करियूं, कुर्सी। त हिकिड़ो त इहा थी इक़्तिदारी सियासत। ॿी सियासत जंहिंजो आउं ज़िक्र थो कयां, ज़िम्मेवारी उन्हनि सियासतदाननि जी आहे जेके चवंदा असीं सिंधी माण्हुनि जूं तक़दीरूं तब्दील कंदासीं, असीं सिंध जे मफ़ाद लाइ पंहिंजूं जानियूं ॾींदासीं। उन्हनि माण्हुनि छा कयो, उन्हनि जे लाइ हिकिड़ो सुवालु त ज़िम्मेवार आउं सम्झां थो त उहे माण्हू आहिनि जिन अवाम जा एतमाद टोड़िया, जिन माण्हुनि जो जेको भरोसो हो। तव्हांखे ॿुधायां, एसएन जो ज़मानो हो, सिंध क़ौमी इत्तेहाद ठहियल हो, सिंधी माण्हू ततो लोह थियो वेठो हो। सो चंदो थियो त बाबा इत्तेहाद खे क़ाइमु रखण जे लाइ पाण कहिड़ो कमु कयूं जो हिन खे सही नमूने सां हलाए सघे। चंदो थियो ऐं मशहूरु हक़ीक़त आहे त सिंधी नियाणियुनि पंहिंजा वाला लाइ झोली में विधा, सिंधी नौजवाननि पंहिंजे मङणे जूं मुंडियूं लाइ झोली में विधियूं। ऐं पोइ थियो छा, थियो इहो जो उन चंदे जे पैसनि तां हिकिड़ो उहो कराची में वरितऊं घर, उन ते जहिड़ो थियो, वॾो जहिड़ो थी वियो। सिंधी कौम लीडर आहिनि न, लीडर विड़िया, पोइ लीडर इहो थियो। ॿी ॻाल्हि त भला हीअ जेके चवंदा असीं क़ौमी अॻुवान आहियूं, इन्हनि खां सुवाल त माण्हुनि जो ठहे थो न, पुछनि न पुछनि, अंदर में त सोचींदा हूंदा न त बाबा अली बख़्श क़ौमी अॻुवान असां, ही न को वॾो डॉक्टर आहे,
जो सदर में वेहे थो ही रोज़ानी उतां 50,000 कमाए थो उथे, न को ही वकील वॾो आहे जेको केस विड़े थो पोइ उतां पैसा थो कमाए, न को हिन जो को स्टोर दुकानु आहे जेको हलाए थो उतां खां पैसा थो कमाए, त पोइ आख़िर हिन जो ज़रिया आहे रोज़गार कहिड़ो, सुवाल त अचे थो। ऐं हले बि थो V8 में 4 गार्डन सही हले थो त ज़मीन थी धुॾे, जहिड़ो हुननि जो स्टाइल आहे तहिड़ो हिन जो बि स्टाइल आहे। इक़्तिदारी सियासतदान जे अंदाज़ स्टाइल जी सियासत कनि साॻी ही बि करे थो। माण्हू सवाल अंदरि में सांडे था हलनि त भाई ही किथां थो हिन जो कारखानो हले, सुवाल आहे जी उहो सवाल न पुछण जी सूरत में माण्हुनि जे अंदरि अंदरि में मौजूदु आहे, तंहिं करे माण्हू भरोसो नथो करे। ऐं जॾहिं भरोसो नथो करे त माण्हू सुजाॻ छो थिए, बावजूदि उनजे अॻी टही या हाणे जेके पोरियत अवामी क़िस्म जूं तहरीकूं ऐं पार्टियूं आहिनि उन्हनि जे महिनतनि ऐं उन्हनि जे क़ुर्बानीनि जो नतीजो इहो आहे। आऊं को पंहिंजो अवामी तहरीक खे कोन थो सॼो क्रेडिट ॾियणु चाहियां त बाबा उनजे करे जान हले पियो, पर ओवरऑल तव्हां ॾिसंदव त जेके पोरियत तबिके जूं सियासी इनकलाबी तंज़ीमूं आहिनि बशमूल अवामी तहरीक उहे का बि काल ॾियनि थियूं, को बि सॾु ॾियनि थियूं, वकील सॾु ॾियनि था, सॼी सिंध गॾु वेठी, को माण्हू आम सॾु ॾिए थो, सॼी सिंध गॾु वेठी, पोरियत तबिके जूं इनकलाबी सचूं पचूं पार्टियूं सॾु ॾियनि थियूं, सॼी सिंध गॾु वेठी। हींअर तव्हां पलेजा साहिब जे वरसी ते ॾिठो जुंगशाही में सॼी सिंध तव्हांखे नज़र ईंदी, सॼी सिंध हिकिड़ो अहिड़ो जलवो जे हौसला ख़ता करे छॾिया आहिनि दुश्मननि जा मुखालफ़नि जा। सही त उन्हनि माण्हुनि ते वधीक ज़िमेवारी आहे थी थिए त उहे महिनत कनि ऐं माण्हू सिंधी क़ौमी सवाल ते, पंहिंजी धरती जे वहदत वारे सुवाल ते, पंहिंजी ॿोली जे सवाल ते ऐं पंहिंजे दरिया जे सवाल ते वेल कन्वेंस्ड आहे, वेल उनखे हाणे कन्वेंस करण जी का ज़रूरत कोन्हे, ऑलरेडी थियल आहे। जिन माण्हुनि क़ुर्बानियूं ॾिनियूं, जिन माण्हुनि पंहिंजूं जवानियूं पंहिंजूं ज़िंदगियूं मेण बतियुनि वांगुरु ॻारे 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 कतरो कतरो करे रोशनियूं कयूं, उहो उन रोशनियुनि जो फल जो सिंधी क़ौम थुल्हे लेखे जेके मजमूई इशूज़ आहिनि उन्हनि ते उन्हनि वटि हाणे ज़ीरो टॉलरेंस आहे। पोइ उहो ओबावड़े जो धरणो हुजे, उहे बाक़ी मसाला हुजनि, माण्हू बीठा आहिनि। रुॻो एतिरो आहे त ज़िम्मेवार उहे सियासतदान आहिनि या उहे सियासतकार आहिनि जेके ॻाल्हि क़ौम जी था कनि ऐं हट पंहिंजो था हलाइनि। जेको ॻाल्हि क़ौम जी कंदो, हट पंहिंजो हलाईंदो, ज़िम्मेवारी सॼी तबाही जी उनजे मथां आहे। अदरवाइज़ वञी हट हू बि हलाइनि पिया, जेको मूं मिसाल ॾिनूं उहे बि पंहिंजो हट हलाइनि पिया। हिननि खे बि हट हलाइणो आहे त घटि में घटि 6 करोड़ माण्हुनि ते मुश्तमिल सिंधी क़ौम खे उते वखर करे त न रखनि न, ॿियो को उते गुड़ रखनि, चांहि खंडु रखनि, पती रखनि, उहो विकिणनि। सिंधी माण्हुनि खे क़ाबिल फ़रोख़्त जिन्स सम्झण जे नतीजे में सिंधी माण्हुनि जो वेसाह टुटो आहे, जंहिंजी ज़िम्मेवारी 2 नंबर क़ौम परस्त सियासतदाननि